असांजे सिंध में वणनि जे कटाई जो आज़ार वॾे मां वॾो जेको आहे आरा मशीनूं आहिनि, जंहिंमें नंढड़ा मासूम वण काटे करे ऐं असांजे धरती खे उजाड़ियो थो वञे पियो ऐं असांखे मासूम वणनि जी कटाई ते ज़रे बराबरि रहम नथो अचे। थोरे पैसे जे एवज़ असां पंहिंजो केॾो नुक़सानु था करियूं पिया ऐं उन में असांखे ज़ाहिरी तरह सां 2-3 रुपया त मिलनि था, पर असांखे इहा सोच न आहे त असां पंहिंजे मुल्क सां, पंहिंजे धरती सां, पंहिंजे आवाम सां कहिड़ो ज़ुल्म करे रहिया आहियूं। उन जे लाइ असां सभिनी खे ऐं हुकूमत पाकिस्तान खे गुज़ारिश थी कजे त जेकी आरा मशीनूं ख़ासि करे लीमनि जे बाग़नि में पेटिनि जे सूरत में या अंबनि जे पेटिनि में वणु कमु अचे थो पियो, उन जे लाइ मुतबादिल को इंतज़ाम कयो वञे, जीअं त असांजे मुल्क जा, असांजे धरतीअ जा वण बची पवनि ऐं असांजे मुल्क जी सूंहं वधि में वधि वधी पवे ऐं असांजो आवाम ख़ुशहाल थिए। उन जे लाइ असांजी वधि में वधि हुकूमत पाकिस्तान खे इहा गुज़ारिश आहे त लीमनि जे लाइ या अंबनि जे लाइ या ॿियो जेको मेवात आहिनि उन्हनि जे पेटिनि जे लाइ ॿियो को मुतबादिल इंतज़ाम कयो वञे, जीअं असांजा वण बची पवनि ऐं असांजी ग़रीब आवाम थोरे पैसनि जे एवज़ वणनि जे वाढीअ वारो कहर बंदि करे असांजे मुल्क खे ख़ुशहाल बनाइनि।